बाजाण वीडियो भजवे थी हेॾो सीनरी ॾेखारियूं तव्हां बाजा नारायण काका वारो सीन एंजॉय कयो था कश्मीर आया हूँ तो एंजॉय तो करो ना कुदरती तला लगा पिया आहिनि मिठो पानी आहे जी जी ॾाढो मज़ो ईंदो पियो माशाल्लाह मालिक पैसो ई ॾिनो आहे सर को हाणे लख ॿिनि खे ॾिसी हाणे छा ॻाल्हि हुजे एक्सप्लोर करूं कुझु एंजॉय करूं जी जी बिल्कुलु हीअ ॾिसो हेठि पाणी अची वियो आहे बसि इहे त कुदरत जा चश्मा इहे आहिनि हा बसि बाक़ी बादल पाणी न आहे जो कंटिन्यूस हुजे हा वाह 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 दादा जान हे त बर्फ़ को बि ज़्यादा थधो आहे ईअं न बसि चेक कयूंसि बर्फ़ को बि ज़्यादा हल हिन में त मां चवंदो आहियां कोई हिते अचे त हिकु सेकेंड बि हथु न पाए सघंदो ईअं न बसि मां चवंदो वठी हलूं पाण वापसि त हितां वारी सर्दी बर्दाश्त न थींदी ईअं न हा हाणे सही आहे बस दादा जान माशाल्लाह तव्हां जी स्नैप कैमरा सुठी आहे न सर तमामु हाई इहो पंहिंजा राज सही सही हा जॾहिं पोयां वारी सीन थी अचे ये तो वाकई लगता है कश्मीर आया हूँ अच्छा है सर जी 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 ज़बरदस्त तव्हां घणे देर ते रिकॉर्ड कंदी आहे स्नैपचैट दादा जान मां हाणे ई कुझु ॾींहं थिया इंस्टॉल कयो मां ख़बर ई कोन्हे कीअं हलंदी आहे कीअं न हाणे 2 मिंट ते कंदी अथव पहिरियों 1 मिंट सही, हूंदो हा टाइमिंग ॿुधाइणी आहे तव्हांखे न न दादा जान मुंहिंजो एक्सपीरियंस बिल्कुलु न आहे आवाज़ बारे में छा चवणु चाहींदा आहियो तमामु रोमेंटिक आहे पर हाणे छा चवणु